अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वे न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक़्त जी हिकु अहम ख़बर। मिट्टीअ जे तू मान लाइ जोधा उथी झेड़ो कजाए, मौत जे मोहलत ॾेई त सिंध खे निमी सजदो कजाए, मुर्कंदे सिर घोर जाए त बसम सिंध जे सींध तां घोर वञे तो तां। नाज़रीन, तव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त शहीद बशीर खान कुरैशी जो जनमॾींहुं इंतहाई अक़ीदत ऐं एतिराम सां सोलंगी हाउस सकरन में मल्हायो वियो, जंहिंजी सदारत जिस्कम जे मरकज़ी तर्जुमान आसिफ रज़ा मंगसी जिन कई। उन मौक़े ते जिस्कम जे सदर मसूद शाह, मोरड़ो मीरबर, खेर मोहम्मद लाखो, फैज़ मोहम्मद कीरियो, मजीद अब्बासी, ख़ालिद सोलंगी, फरमान रिंद, गोस अली कीरियो ऐं फैज़ कीरियो पंहिंजे अलॻि अलॻि खिताब में चयो त बशीर खान कुरैशी सिंध जे आजपे जी इलामत हो। हू साईं GM सैयद जे नज़रिए जो तसलसल हो। उहा ई ॻाल्हि सिंध दुश्मननि खे पसंदि न आई, जिन इंतहाई गहरी साज़िश सां खेसि शहीद करायो। उन्हनि चयो त शहीद बशीर खान कुरैशी पंहिंजे आख़िरी ॾींहंनि में सिंधी क़ौम जे क़बाइली जहिड़नि खे ख़तमु कराइण में अहम किरदारु अदा कयो, जॾहिं त कारोकारी वारे घटिया रस्म खे ख़तमु कराइण लाइ पिणु जदोजहद कई। शहीद बशीर खान कुरैशी नियाणियुनि खे तइलीम ॾियण लाइ बि पाण मल्हायो। हुननि उहो बि चयो त असीं सम्झूं था त जेकॾहिं बशीर खान कुरैशी अॼु हयाती हुजे हा त सिंध जी सूरत हाल में काफ़ी बहितरी हुजे हा, पर असीं अॼु बि मायूस न आहियूं। सिंधी माण्हुनि में उमेद आहे त हिकु ॾींहुं उहो ज़रूरु ॾिसंदा जंहिंमें असीं आज़ाद वतन में साह खणंदासीं। ज़रूरत सिर्फ़ु उन ॻाल्हि जी आहे जो अॼु जो नौजवान सुजाॻ बि थिए ऐं हिमत बि करे त जीअं पंहिंजा हक़ घुरी न बल्कि खसे वठूं। आख़िरी में बशीर खान कुरैशी जे 61 सालगिरह जो केक पिणु काटियो वियो।